अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां हाँ साजिद खोराई ख़बर शामिल कंदासीं। देहरकी मात देहरकी रेमियार खान रवासण 18 वरनि जी हिंदू नारी मारिया थी वज़ीर हिंदू दरगाह आलिया भट्ट चोंडी शरीफ़ पहुची मियां जावेद अहमद जे हथ ते इस्लाम क़बूल करे वरितो आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। वधीक नारी ॿुधाईंदे चयो त हिन पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां इस्लाम क़बूल कयो आहे। मूं ते कंहिं बि क़िस्म जो को ज़बरदस्ती नाहे। मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां इस्लाम क़बूल करे वरितो आहे। हाणे मुंहिंजो इस्लामी नालो आमना आहे। नारी वधीक ॿुधायो त मूंखे नंढपण जो इस्लाम सां लॻाव हुयो, जंहिं करे मां दरगाह आलिया भट्ट चोंडी शरीफ़ पहुची पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां इस्लाम क़बूल कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।